अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में के भलीकार कंदासीं। मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। बोर्ड ॾींहुं बरसात खां पोइ वारी जेका सूरत हाल आहे पाण उते ॻाल्हायूं पिया, पर हिन वक़्तु सिंध में जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके ख़ासि मसइला आहिनि पाण उन्हनि खे डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियां त इहो आहे त रिलीफ वारो प्रोसेस शुरू न थी सघियो आहे। ॿिए पासे सिहत जा मसइला उहे वधी रहिया आहिनि। उन हवाले सां हुकूमत कुझु बि न पई करे ऐं अॼु सूबाई वज़ीर इन ॻाल्हि जो एतिराफ़ पिणु कयो आहे त उहे फील्ड में वञण में नाकाम रहिया आहिनि। उन्हनि खे ग्राउंड रियलिटीज़ हिन वक़्तु नाहिनि ख़बर। इहो एतिराफ़ कयो वियो आहे सूबाई वज़ीर सिहत पारां। ॿिए पासे ट्रांसपोर्टेशन जेका आहे सिंध में उहा हर क़िस्म जी बंदि आहे। रेलवे बंदि आहे, हाईवे बंदि आहिनि, मोटरवे बंदि आहिनि, बाईपास बंदि आहिनि। इन करे जेको खाद खुराक जूं शयूं आहिनि जिन माण्हुनि खे हिकु जाइ खां ॿी जाइ ते सफ़र करिणो आहे, जेके मरीज़ आहिनि जिन खे हॉस्पिटल्स पहुचाइणो आहे, उन्हनि जे लाइ ॾुखियाइयूं वधी रहियूं आहिनि। जेकॾहिं ॿिए पासे ॻाल्हि कजे नौशहरे ऐं ख़ैरपुर जी हवाले सां त उते हाईवे ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वारदातूं शुरू थी वियूं आहिनि। उते बीठल जेके ट्रकूं आहिनि या ट्रालर आहिनि उन्हनि खे माण्हू खाद खुराक जी शयुनि ते कुझु उन्हनि शयुनि में नशो मिलाए करे उन्हनि खे ॾियनि था ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जे गाॾियुनि में पियल सामान जेको आहे फुर करण जूं जेके वारदातूं आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि। उन्हनि डिस्ट्रिक्ट में पुलिस छा पई करे, मोटरवे पुलिस छा पई करे, या जेके ॿिया इदारा आहिनि क़ानून ते अमल दरामद कराइण वारा उहे छा पिया कनि, इहो हिकु वॾो सुवालु आहे। ऐं हुन खां अलावा जेकॾहिं ॻाल्हि कजे त ॿिए पासे इंसानी अलमियो जेको आहे उहो पिणु जनमु वठे पियो, त उन हवाले सां बि के बि जेके उपाउ हुकूमत पारां न पिया वरिता वञनि। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे पाणी जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, त हिन वक़्तु सॼो जेको फोकस आहे उहो दादू ज़िले ते आहे ऐं उन सां गॾोगॾु मंछर ढंढ में जेको पाणी जो लेवल आहे उहो हिन वक़्तु ताईं बि साॻियो मौजूदु आहे। पहिरियां जेको यूसुफ बाग वटां कट ॾिनो वियो हो उन सां पाणी में का बि घटिताई न आई। उनखां पोइ वरी जेको आहे RD 53 ऐं 54 तां पाण मुरादो जेको मंछर खे कट लॻो आहे उन तां बि पाणी जो वहिकिरो जारी आहे। पर हिन वक़्तु बि असांजा रिपोर्टर इहो ॿुधाए रहिया आहिनि त पाणी जी जेका लेवल आहे उहा अञा ताईं घटि न थी सघी आहे। ऐं जेके आहिनि केतिरा ई इलाइक़ा जेके हिन वक़्तु बि ख़तरे में आहिनि छाकाणि त पाणी नेकाल न थी सघियो आहे। पाण इन ई सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार शकील सूमरो साहिबु ऐं ॿियो मूंसां गॾु उन सां गॾु मौजूदु आहिनि एंकर पर्सन तजिया निगार महराज हबीब साहिबु। जॾहिं त टेलीफोन लाइन ते असां सां गॾु मौजूदु हूंदा नौशरो फिरोज़ मां राणा शेर मोहम्मद सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर आहे। राणा शेर मोहम्मद असां सां गॾु मौजूदु हूंदो। अवां टिनी जी वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां शकील साहिबु इहो डिस्कस कयो वञे त हिन वक़्तु जेका ॿोॾ ऐं बरसाति जे करे तबाही अचणी हुई उहा अची चुकी आहे। हाणे जेके अहम शयूं आहिनि जीअं रिलीफ जो प्रोसेस आहे, सिहत जा मसइला वधनि पिया, ट्रांसपोर्टेशन जूं जेके हिन वक़्तु मसाइल आहिनि उन्हनि ते हुकूमत फोकस न पई करे ऐं बिल्कुलु बि जेको आहे लापरवाही जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। तंहिंखां पोइ जेके हालतूं आहिनि वधीक ख़तरनाक थींदियूं थियूं वञनि। जेके शुरू में बरसाति ऐं ॿोॾ जे करे न थियूं हुयूं उहे हिन वक़्तु वधीक ख़तरनाक थींदियूं थियूं वञनि। महिरबानी अशफाक। हिकिड़ो डिज़ास्टर जेको आहे उहो बरसाति ऐं उनखां पोइ हथरादू घरनि जे नतीजे में अची चुको आहे। ऐं ॿिए डिज़ास्टर वॾे जेको हिन खां बि वॾो आहे उन डिज़ास्टर जे लाइ कोशिशि कई पई वञे त उहो डिज़ास्टर कंहिं तरीक़े सां एरियल व्यू जे ज़रिए फोटो सेशन जेको आहे ऑर्गेनाइज़ करे उन डिज़ास्टर जे नाले ते वधीक इमदाद वरिती वञे। परॾे मुल्कनि मां मिलंदड़ इमदाद ऐं उहा इमदाद मुतासिरनि ताईं न पहुचणु हिकु वॾो मसइलो आहे। जिते पाणी खे रस्तो न मिलणु, रेस्क्यू ऑपरेशन शुरू न करणु, रिलीफ ऑपरेशन शुरू न करणु हिन वक़्तु सिंध जा सभ खां वॾा अहम मसइला आहिनि। उते मां पहिरें हिननि प्रोग्रामनि में डिस्कस कंदो ईंदो आहियां त हुकूमती जेका प्रायोरिटी आहे, हुकूमत जी जेका परफॉर्मेंस आहे, हुकूमत किथे किथे फंक्शनल थिए थी पई, हुकूमत किथे किथे एग्ज़िट करे थी पई, किथे किथे हुकूमत नज़र अचे थी पई। मां हूंद अणहूंद वारो सुवालु जेको आहे असां घणो हिननि प्रोग्रामनि में बहस हेठि आणे चुका आहियूं। अॼु जेका मां ॻाल्हि कंदुसि उहा ॻाल्हि कंदुसि वोटर ऐं वोट वठंदड़नि जी। हिकिड़ा आहिनि वोटर जेके हिन वक़्तु लखे माण्हू आहिनि मुतासिर, खुलियल आसमान हेठि बेयारो, मददगार, बीमारियुनि में वरतल, उहे आहिनि वोटर। जन खे उन्हनि वोट ॾिनो
जन वोट हासिल कयो इन्हनि जे वोटनि ते ऐं उहे MNA थिया, उहे MPA थिया। उन्हनि MPA ऐं MNAs जी वोट ते सेनेटर हिकिड़ा चूंडिजी विया। चीफ एग्जीक्यूटिव वज़ीर आला प्राइम मिनिस्टर चूंडिजी वञनि था, काबीनाऊं ठहनि थियूं, वज़ीर थियनि था, सलाहकार थियनि था, स्पेशल असिस्टेंट थियनि था। हिकिड़ी सिंध जेका आहे उहा हूंद याने चीफ मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर, वज़ीरनि जी सिंध आहे। ॿी सिंध जेके वोट ॾेई करे उन्हनि खे इक़्तिदारी मसनद ते पहुचाइनि था, ॿी बेहाल, बेवस, बेयारो मददगार, दरबदर थियल सिंध उन्हनि वोट ॾींदड़ माण्हुनि जी आहे। हिन खे जेकॾहिं जमहूरियत चयो वञे थो पियो त मां सम्झां थो इहा जमहूरियत जी सभ खां वधीक जेका आहे उन लफ़्ज़ जी तौहीन आहे। सिंध जे अंदरि ही 2-4 ॾींहं न थिया आहिनि। सिंध जे अंदरि 1.5 महीनो गुज़री चुको आहे। प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ 2 दौरा करे चुको आहे। 2 दौरनि में बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जो चेयरमैन परॾही, वफ़ाक़ी वज़ीर सिंध जो चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह उन सां गॾु आहिनि। फोटो सेशन करे उहे हलिया वञनि था पिया। हिकिड़ो एरियल व्यू मां हुननि खे चवां थो त उन्हनि जायुनि जो बि वठो। हिकिड़ो एरियल व्यू इंडस हाईवे जिते ट्रकूं, बसूं, गाॾियूं, लुणंदड़ लाश तरी रहिया आहिनि, ऐं ॿियो एरियल व्यू नेशनल हाईवे, इंडस हाईवे, मेहराण हाईवे जिते हज़ारे गाॾियूं फाथल आहिनि। उते को बि पुलिस एहलकार, मोटरवे, मुख़्तलिफ़ इदारा मौजूदु आहिनि, को बि उते न पहुची सघियो आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहो जेको नेशनल हाईवे जो पासो आहे, मेहराण हाईवे आहे, इंडस हाईवे आहे, उते हिकिड़ो ॿियो इंसानी अलमियो डिज़ास्टर जनम वठी रहियो आहे। हिकिड़ो एरियल व्यू उन्हनि ख़ैमनि बस्तियुनि जो बि वठणु खपे जेके ख़ैमनि में जिन खे दवाऊं न मिली सघियूं आहिनि, जिते पेनाडाल जी गोरी न मिलण जे करे मासूम ॿारड़ो 104-5 जे डिग्री जे बुखार खां पोइ फौत थी वञे थो, जिते पीअण जो पाणी उन्हनि खे मुयसरु नथो मिले, जेके उञ विघी जेके आहिनि फौत थी वञनि था, जेके बुख विघी फौत थी वञनि था, जिन्हनि जो माल मता, घर दर सभु कुझु हलियो वियो, उन्हनि जूं जानियुनि खे ख़तरो आहे। हिते मेडिसिन जी वॾी खोट आहे, डिज़ीज़ इन्फेक्शन जा केस थियनि था पिया। सिहत वारी वज़ीर अज़रा पेचुओ स्टेटमेंट जारी करे थी त मां उन्हनि मुतासिर हंधनि ते न वञी सघी आहियां, ऑफिस में वेही इंस्ट्रक्शन ॾेई रही आहियां। एयर कंडीशन ऑफिस में वेही मैडम साहिबा ऐं खुलियल आसमान हेठि ख़ैमनि में जेके कढ़ंदड़ लाश आहिनि, जेके ॻोढ़ा ॻाणींदड़ मासूम उभम ॿार आहिनि, जंहिं घर जा 3 ॿारड़ा फौत थी वञनि, उन माउ जी ममता ते छा गुज़रंदो हूंदो। प्राइम मिनिस्टर खे एरियल व्यू उन्हनि बदहाल रोडनि जो बि वठणु खपे, उन्हनि बस्तियुनि जो बि वठणु खपे, उन केन शाह जो बि वठणु खपे, उन नौशरो फेरोज़, शिकारपुर ऐं सिंध जे ॿुॾल शहरनि जो बि वठणु खपे। उन मां बि सबक़ु सिखणु खपे त मेहड़ में आवाम बिना मशीनरी जे पंहिंजे 12 बचे जेको रिंग बंदि आहिनि उन्हनि ते मिटी खणी करे उन्हनि खे मज़बूत बणाए रहिया आहिनि। उन्हनि जोहियुनि जो बि हिकिड़ो वासियुनि जो एरियल व्यू वठणु खपे ऐं हुकूमत खे उन्हनि खां सिखणु खपे। ॻाल्हि आहे प्रियोरिटी जी, जॾहिं हुकूमत वटि प्रियोरिटी न आहे त पोइ हिकिड़ो ॿियो अलमियो अशफाक़ असां हिकिड़ो अलमियो डिज़ास्टर असां भोगे रहिया आहियूं। ॿियो डिज़ास्टर बीमारियुनि जी सूरत में साम्हूं अची रहियो आहे। तव्हां उन्हनि जी परगोर न लथी, तव्हां उन्हनि जे ज़ख़्मनि ते मरहम न रखी त पोइ हीउ जेको ॿियो इंसानी अलमियो आहे उहो तव्हांखे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदो। ख़ल्क़ ख़ुदा सां एतिरो आज़ार मां सम्झां थो हुकूमत खे न करणु खपे। जेसि ताईं टेंट जेको महराज बार बार चवंदो रहियो आहे त टेंट सिटी जेका आहे उहा कराची में छो क़ाइमु नथी कई वञे। सुपर हाईवे ते सुकल ज़मीन जेका लीज़ खां अलाट थियल खां बची वई आहे, जेका कब्ज़े खां बची वई आहे, हुकूमत खे फौरी तौर ते टेंट सिटी क़ाइमु करे इन्हनि लखे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाइणु खपनि। मेहराज हबीब साहब, मां 2 ख़बरूं अवां जे साम्हूं पियो रखां। हिकिड़ी ख़बर असां हींअर कुझु देरि पहिरियां ब्रेक कई आहे त मेहड़ जे ॻोठ खोड़ा विलेज वासी मुतासिर जेके आहिनि पीउ ऐं धीउ फौत थी आहिनि, ऐं ॿी बैंक अॼु जेका आहे ख़बर आहे त वर्ल्ड बैंक 9 करोड़ 20 लख डॉलर सिंध हुकूमत खे इमदाद ॾियण जो ऐलान कयो आहे। इहे 2 ख़बरूं आहिनि असां वटि। हिकु पासे करोड़े अरबे डॉलर हुकूमत खे फंड मिली चुका आहिनि, ॿिए पासे मुतासिरीन वटि खाद खुराक जी घटिताई जे करे उहे फौत पिया थियनि।
ही असल हक़दारनि ताईं अवां सम्झो था त इमदाद पहुचंदी, हुकूमत एतिरी अहल आहे, उन में एतिरी कैपेबिलिटी आहे त हू हक़दारनि ताईं पहुचे, या ही सभु माल बि करप्शन जे नज़र ई थी वेंदो? अशफाक, शुरूआत तव्हांजे सवाल खां कंदासीं। जेका हिन वक़्तु असांखे सिंध में सूरत हाल ॾिसूं पिया ऐं जेके अंग अखर PDA में पारां जारी कया विया आहिनि, जेके मां हींअर ई चेक कया, उन में इहा शइ साम्हूं अचे पई त हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत जेके अंग अखर ॾिना आहिनि उन मूजिबि त 1 करोड़ खां मथे माण्हू, तक़रीबन 1.25 करोड़ माण्हू सिंध में मुतासिर थिया आहिनि ऐं उहे जेके मुतासिर आहिनि उहे पंहिंजा घर छॾे, सभु कुझु छॾे कैंपुनि में या रोडनि ते वेठल आहिनि। हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत जी पंहिंजी वेबसाइट PDA में ते जेके अंग अखर पियल आहिनि उन मूजिबि त सिंध हुकूमत 1,04,000 माण्हुनि खे सिर्फ़ु टेंट ॾेई सघी आहे। हिकु पासे असांखे नज़र अचे थो 1.25 करोड़ जेको सिंध जो माण्हू आहे, जेको बि मां बार बार इहा शइ प्रोग्रामनि में ज़िक्र कंदो आयो आहियां त इहो बि अंग कूड़ो आहे। सिंध में तक़रीबन 2 करोड़ जे लॻभॻि माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं शदीद मुतासिर थिया आहिनि ऐं उन में असांखे जेके लखे माण्हू नज़र अचनि था। अञा तव्हां वटि एतिरा अंग अखर ई न आहिनि, हुकूमत पहुची न आहे सघी, तव्हांजा लखे माण्हू हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ जायुनि ते फाथल आहिनि। त उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो, सिंध हुकूमत जे अंगनि अखरनि ते पाण अचूं त 1.25 करोड़ सिंध जा माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं सिंध हुकूमत हिन वक़्तु ताईं 1,04,000 माण्हुनि ताईं टेंट पहुचाए सघी आहे। त हितां ई शुरूआति थिए थी त सिंध हुकूमत जी एलियत केतिरी आहे ऐं हिननि जी कैपेबिलिटी केतिरी आहे। पाण ईंदासीं जेका सूरत हाल असां हिन वक़्तु सॼी सिंध में ॾिसूं पिया, हिकु पासे असांखे जेके माण्हू रोडनि ते नज़र अचनि पिया, ॿिए पासे असांखे लखे माण्हू फाथल नज़र अचनि पिया। कंबर शहदाद कोट सॼो ज़िलो तव्हां वठो ऐं दादू जो सॼो ज़िलो वठो, उनखां अलावा जेके नौशर फिरोज़ सॼो ज़िलो जंहिंमें सभ खां वधीक बरसाति पई आहे, उन समेत जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उते हिन वक़्तु बि हज़ारे माण्हू फाथल आहिनि ऐं उहे हाणे लिटरली जेका सूरत हाल साम्हूं अचे पई त हिकु पासे माण्हू बुखनि वेगे मरनि पिया, ॿिए पासे जेके बीठल पाणी हाणे बीमारियुनि उन सबबु बीमारियुनि में इज़ाफ़ो थिए पियो ऐं तेज़ी सां इज़ाफ़ो थिए पियो। इन मां तव्हां इन शइ जो अंदाज़ो लॻायो त सिहत वारी वज़ीर साहिबा जेका अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन में उनजो चवणु हो त जेके हू हिन वक़्तु ताईं माण्हुनि ताईं न आहिनि पहुची सघिया। हुकूमत जेके अंग अखर ॾे पई तक़रीबन 20% जेके शदीद मुतासिर आहिनि उन्हनि ताईं हुकूमत पहुची सघी आहे। त इन जो मतिलबु सॼी सिंध में हिन वक़्तु बि 80% जेके शदीद मुतासिर थियल माण्हू आहिनि उन्हनि ताईं हुकूमत पहुची न आहे सघी। अंग अखर बि उन जा हुकूमत वटि मौजूदु न आहिनि ऐं हुकूमत ख़ासि तौर ते सिहत जे सहूलियतुनि बाबति उन्हनि जो एतिराफ़ कयो आहे त असां वाक़ई एतिरा नाइल आहियूं, असां में वाक़ई एतिरी सघन आहे जो उन्हनि माण्हुनि ताईं असां का मेडिकल फैसिलिटीज़ पहुचाए सघूं। तव्हां ॿियो जेको पासो असां काल्ह खां वठी रिपोर्ट कयूं था, काल्ह मां प्रोग्राम में बि उनजो ज़िक्र कयो त हिन वक़्तु लखनि जे तइदाद में माण्हू बीमारियुनि में तेज़ी सां विकुड़जंदा पिया वञनि ऐं उहे माण्हू मरणु शुरू थी चुका आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियूं हिकु पासे बीठल पाणी जे करे जिन बीमारियुनि कर खयो आहे, चमड़ी जूं बीमारियूं हुजनि, तव्हांजी डेंगी हुजे, तव्हांजी मलेरिया हुजे, तव्हांजी डायरिया हुजे, कांगो वायरस जो ज़िक्र अॼु अज़रा पेचू पाण कयो आहे, नांग कखिण जा जेके वाक़िया सॼी सिंध में साम्हूं अचनि पिया, उन समेत जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उन्हनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थिए पियो ऐं इहा सूरत हाल हिकु वॾे अलमीअ खे जनमु ॾिए पई। तव्हां जे सूरत हाल खे ईअं ई छॾियो त तव्हांजो ईंदड़ महीने में डेली जे बुनियाद ते हज़ारे माण्हू मरी सघनि था। मुख़्तलिफ़ जेके माहिर आहिनि उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उहा इहा ई ॻाल्हि कनि पिया त इमरजेंसी बुनियादनि ते तव्हांजी प्रायोरिटी इहा हुजणु घुरिजे त जेके फाथल माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां रेस्क्यू करे कंहिं सुकल टुकड़े ते तव्हां आणियो। तव्हां हिन वक़्तु ताईं उहो बि न आहियो करे सघिया, 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि, बरसाति बंदि थिए, हिन वक़्तु ताईं फाथल माण्हुनि खे कंहिं ख़ुश्क सुकल टुकड़े ते हुकूमत आणण में नाकाम रही आहे। जेके फाथल माण्हू आहिनि उहे बुखनि में हिकु पासे मरनि पिया, ॿिए पासे उहे बीमारियुनि में मरनि पिया। तव्हांजी नाअहली जी शुरूआति थी थिए। पाण जेको शुरू ॾींहं खां ज़िक्र कयूं पिया इन ॻाल्हि जो त हीउ माण्हुनि खे छॾियो वियो आहे। पहिरियां तव्हां छॾे ॾिनो, भले तव्हां मंछर ख़ाली न करायो, तव्हां जी उतां खां नाअहलीअ जी शुरूआति थी, बलोचिस्तान जो पाणी आयो, भले शहर ॿुॾनि, भले माण्हू ॿुॾनि, भले माण्हू मरनि, भले हिन वक़्तु जेके बुखनि में माण्हू मरनि पिया, बीमारियुनि में माण्हू मरनि पिया। तव्हां सूरत हाल खे बिल्कुलु छॾे सिंध में हिन वक़्तु का हुकूमत के का इंतिज़ामिया के इदारा असांखे ग्राउंड ते नज़र नथा अचनि। तव्हां 2-3 ॾींहंनि जी सूरत हाल ॾिठो, मुराद अली शाह साहिबु या उन समेत जेके ॿिया वज़ीर मुशीर आहिनि उनजी प्रायोरिटी छा आहे। लाड़काणे में इजलास थिए थो,
कमर शहदाद कोट जो एरियल व्यू वठी अची था, लाड़काने में इजलास कयो था, दादू जी सूरत हाल आहे, सेवण ते मंछर ढंढ जो या मुख़्तलिफ़ जायुनि ते तव्हांजो सीएम दौरो करे थो, उते तव्हांखे सॼी सूरत हाल ॿुधाए थो त हितां कट हणणो आहे, हिते कट न हणणो आहे। सिर्फ़ु फोकस हिन वक़्तु सिंध हुकूमत जो इन सूरत हाल ते आहे ऐं जेके ही करोड़े सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि खे बेआरो मददगार छॾे ॾिनो वियो आहे ऐं हिकु जेको वॾो अलमियो जनम वठे पियो। पाण मुराद अली शाह इहा शइ चई चुको आहे त 3 महीननि ताईं पाणी न निकिरंदो। ग्राउंड ते इहा ई सूरत हाल आहे। अगरि 3 महीननि ताईं पाणी न निकिरंदो त इहे करोड़े माण्हू काॾे वेंदा? इन्हनि करोड़े माण्हुनि वटि तव्हां मानी नथा पहुचाए सघो। हिन वक़्तु ताईं उन्हनि ताईं खाद खुराक जूं शयूं नाहिनि पहुची सघियूं, उन्हनि खे टेंट नायो ॾेई सघिया, उन्हनि खे मच्छरनि खां बचाव जे लाइ जेके मॉस्किटो नेट्स आहिनि उहे तव्हां नायो पहुचाए सघिया, बीमारियुनि जो इलाज तव्हां नायो पहुचाए सघिया, उन समेत जेके ॿियूं शयूं कर खणनि थियूं तव्हां हुकूमत किथे बि नज़र नथी अचे। त इन जो वाहिद हल बार बार असां प्रोग्रामनि में कयूं था। तव्हांजो फैसल ईदी बि उन ॾींहुं इन जो ज़िक्र कयो, मुख़्तलिफ़ जेके डॉक्टर आहिनि उहे बि इन जो ज़िक्र कनि था। तव्हां वटि वाहिद हल इहो ई आहे त तव्हां सिंध जी राजधानी कराची में टेंट सिटी क़ाइमु कयो, माण्हुनि खे हिते आणियो, तॾहिं इहे माण्हू बुखनि खां बि बची सघनि था, बीमारियुनि खां बि बची सघनि था। प्रायोरिटी तव्हांजी इहा हुजणु घुरिजे, उन्हनि माण्हुनि खे रेस्क्यू कयो, कंहिं सुकल टुकड़े ते आणियो, ट्रांसपोर्टेशन ॾियो, कराची में टेंट सिटी ॾियो, तव्हांजी हज़ारे लखे एकड़ ज़मीन हिते ख़ाली पियल आहे, उते उन्हनि खे आणियो। उन बाबति को वाज़े तौर ते तव्हां वटि तरीक़ेकार हुजणु घुरिजे। तव्हां छा विज़िट करायो था? शहबाज शरीफ़ खे तव्हां छा ॾेखारियो? शहबाज शरीफ़ जॾहिं उते असां ॾिठोसीं वज़ीर आला सिंध नादिर मक्सी ॻाल्हाए रहिया, हू आराम सां उन्हनि खे ॾिसी रहियो त ही छा पिया ॻाल्हाइनि, ऐं उन खां पोइ असां अॼु जी सूरत हाल जेका ॾिठीसीं, जेका तव्हां इंस्ट्रक्शन्स शहबाज शरीफ़ खे बि ॾियो था, उन मां बि इन शइ जो अंदाज़ो थिए थो त तव्हांजो जेको असुलु फोकस आहे हिन वक़्तु बि इंसानी अलमियो जेको सिंध में जनम वठे पियो, हेॾे वॾे तइदाद में हज़ारे माण्हू लखे माण्हू मरण जो ख़तरो आहे, उन तरफ़ तव्हां नथा वञो। सूरत हाल ख़तरनाक थींदी ऐं ईंदड़ ॾींहं अञा वधीक ख़तरनाक सूरत हाल जेका आहे वाक़ई ख़तरनाक थिए पई ऐं ईंदड़ ॾींहंनि में वधीक सूरत हाल ख़राब थी सघे थी। राणा शेर मोहम्मद असां सां गॾु नौशर फिरोज़ मां मौजूदु आहिनि। राणा शेर मोहम्मद, मूंखे इहो ॿुधाइजो त उतां नौशहरे डिस्ट्रिक्ट मां इहे रिपोर्ट्स पियूं अचनि त उते जेके गाॾियूं बीठल आहिनि 5-5, 6-6 कलाक जेका आहे उहा ट्रैफ़िक हली नाहे सघंदी, त उन खां पोइ कुझु माण्हू ईंदा आहिनि कुझु खाइण पीअण जूं शयूं खणी, ऐं उन्हनि में कुझु नशावर शयूं मिलियल हूंदियूं आहिनि, उहे ड्राइवरनि खे ॾेई ऐं उन्हनि गाॾियुनि मां फुरलुट कई वेंदी आहे। अव्हां वटि इन हवाले सां छा अपडेट आहिनि? इंतिज़ामिया, ज़िले इंतिज़ामिया किथे गाइबु आहे? बिल्कुलु इशफाक, इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। इहे इतला बिल्कुलु मिलिया हुया त 2 ॾींहं पहिरियां नौशर फिरोज़ में जेका क़ौमी शाहरा ब्लॉक हुई ऐं हज़ारनि जी तइदाद में 50 किलोमीटरनि खां वधीक क़ौमी शाहरा ते जेके हज़ारे गाॾियूं बीठियूं हुयूं, त कुझु इलाइक़नि में जिते राति जे वक़्त में माण्हू अचनि पिया, इहे बिल्कुलु इहे इतला मिलिया। उनखां पोइ जेको आहे ज़िले पुलिस ऐं इंतिज़ामिया मुतहरिक थी ऐं नौशर फिरोज़ जे मुख़्तलिफ़ क़ौमी शाहरा जे रस्तनि ऐं रूटनि ते पुलिस जा एहलकार मुक़ररु कया विया, जेके सिक्योरिटी सां गॾोगॾु हिन ट्रैक खे हलाइण जे लाइ कोशिशि करे रहिया आहिनि त जीअं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं गाॾियूं अचनि पियूं उन्हनि खे कढनि पिया। ऐं हाणे सूरत हाल इहा आहे त नौशर फिरोज़ में गाॾियूं जेके 24 कलाकनि ताईं हिकिड़ी जॻह ते बीठियूं हूंदियूं हुयूं, उनखे माना कुझु कलाकनि खां पोइ उनखे थोरो थोरो वक़्तु मिले पियो ऐं आहिस्ते आहिस्ते नौशर फिरोज़ मां गाॾियुनि जो सफ़र जेको आहे शुरू थिए पियो, छाकाणि त नौशर फिरोज़ में सॼी समूरी सिंध मां वधि में वधि बरसाति पई आहे, जिते फसलुनि जो नुक़सानु थियो आहे ऐं आबादियुनि जो नुक़सानु थियो आहे, त रोडनि ऐं रस्तनि जो बि तमामु घणो नुक़सानु थियो आहे, जंहिंजे नतीजे में इहे गाॾियूं जेके हिते नौशर फिरोज़ में बीठल रहियूं आहिनि। ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते उहो ट्रैक जेको आहे हलणु शुरू थियो आहे, पर हेवी वेट जेके गाॾियूं आहिनि, लोडर गाॾियूं आहिनि, उहे आहिस्ते आहिस्ते हलनि थियूं। नंढियुनि गाॾियुनि जे लाइ त रस्तो जेको आहे मिले थो। नौशर फिरोज़ में क़ौमी शाहरा बंदि आहे, त मेहरान हाईवे ऐं इंडस हाईवे ते बि हज़ारनि जी तइदाद में गाॾियूं बीठल आहिनि ऐं रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। मां तव्हांखे इशफाक हिते इहो ॿुधायां त नौशर फिरोज़ में सिर्फ़ु भिरिया तालके जे हिकिड़े ई ॻोठ मंगो ऐं उनजे आस पास में अॼु 5 जेको आहे नौजवान फोत थियो आहे, मलेरिया विघे, अस्पतालुनि में दवाऊं कोन्हनि ऐं मुसलसल ॻोठनि जे आस पास में पाणी 4 खां 5 फुट बीठो आहे। ॻोठ पिंजल मेमूर में बि हिकु नौजवान फोत थियो आहे जेको मलेरिया
जे सबबु पहुचो आहे त हींअर जेको ही इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे, इन हवाले सां सिंध हुकूमत ख़ामोश आहे ऐं सुतल नज़र अचे थी त सिहत खातो किथे बि नज़र न पियो अचे त जेके अस्पतालुनि में जेके माण्हू अचनि था उन्हनि खे त दवाऊं न पई मिलनि, पर जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल में जिते ॻोठनि में माण्हू फाथल आहिनि ऐं जेके रिलीफ कैंप्स में माण्हू मौजूदु आहिनि त उन्हनि खे जेको आहे सिहत जूं सहूलियतूं टीमुनि जी सूरत में डॉक्टरनि जी मोकिले ऐं ॾियणु घुरिजनि, उहे उते बिल्कुलु सिहत खातो नापरी वारे वेठो आहे। मां तव्हांखे हिते इहो ॿुधायां इशफाक़ त नौशरो फिरोज़ में जेको सहकारी अंग अखर आहिनि जेके मां सम्झा थो तमामु घटि आहिनि ऐं हाणे पूरा आहिनि त 15,000 घर जेके आहिनि मुकमल तौर ते तबाह थिया आहिनि या 58,000 घर जेके आहिनि पार्शली डैमेज थिया आहिनि त सिर्फ़ 5,000 टेंट जेके आहिनि उहे नौशरो फिरोज़ में आया आहिनि। तव्हां सम्झो था त जेकॾहिं 60 ऐं 75,000 जेकॾहिं घर मुतासिर थिया हुजनि ऐं उन जाइ ते 5,000 टेंट जेके आहिनि सिर्फ़ु आया हुजनि ऐं अञा ताईं केतिरा ई हज़ारे माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॻोठनि में फाथल आहिनि जिते ज़मीनी रस्ता जेके आहिनि शहरनि खां कटियल आहिनि ऐं पाणीअ मां 5 फुट 4 फुट पाणीअ मां माण्हू निकिरी अचनि था जेको ज़रूरी सामान वठण जे लाइ अचनि था ऐं केतिरा ई ॻोठाणा अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजा घर छॾण लाइ तयारु न आहिनि, जिन जा घर बचियल आहिनि ऐं जिन जा डैमेज थिया आहिनि, जिन जा घर किरिया आहिनि, उहे त वीचारा रोडनि रस्तनि ऐं वाहन ऐं शाखुनि जे कपिड़नि ते पंहिंजा बचड़ा खणी ऐं ज़िंदगियूं बचाए वेठा आहिनि ऐं उन्हनि जी बि दादरसी न पई थिए। सिंध सरकार सिर्फ़ु माल मेड़नि में पूरी आहे ऐं आलमी सतह ते इहे वाजाए रही आहे त असांखे इमदाद मिले ऐं असां जेको आहे आलमी सतह ते ॾिसनि त हिते केतिरा माण्हू परेशान आहिनि उन्हनि जी। अच्छा, राणा शेर मोहम्मद, मूंखे ट्रांसपोर्टेशन जे हवाले सां हिकिड़ो मुंहिंजो ॿियो सुवाल आहे त जेके वारदातूं थी चुकियूं आहिनि ज़िले में, उन खां पोइ हुकूमत केतिरी एक्टिव थी आहे, केतिरियूं कार्रवायूं कयूं आहिनि ऐं हाणे अहिड़नि वाक़िअनि खे रोकण जे लाइ पुलिस पारां छा कयो वियो आहे हुते? मां सम्झा थो त पुलिस इन हवाले सां किथे बि कार्रवाई कोन कई आहे, बसि इहो थियो आहे त सिक्योरिटी जे लाइ पुलिस जा एहलकार ॿियनि ज़िलनि मां घुराया विया आहिनि जेके क़ौमी शाहरा ते मुख़्तलिफ़ जायुनि ते मुक़ररु कया विया आहिनि ऐं नौशरो फिरोज़ में जेको शाहपुर जहानिया खां कोटड़ी कबीर ताईं असांजो ज़िलो लॻे थो, इन जे मुख़्तलिफ़ थाणनि जे हदनि जा SHOs खे जेको आहे पाबंद कयो वियो आहे त उहे पंहिंजनि इलाइक़नि में उन्हनि जी जेको आहे निगरानी कनि त अहिड़ी सूरत हाल थी आहे त पुलिस सिर्फ़ु मुतहरिक नज़र आई आहे त सिक्योरिटी जे हवाले सां कुझु जेके पुलिस जा एहलकार रोडनि ऐं रस्तनि ते मुक़ररु कया विया आहिनि, पर किथे बि इन्हनि अहिड़नि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं न कयूं वयूं आहिनि। राणा शेर मोहम्मद असां सां गॾु मौजूदु रहिजो। शकील साहब, जीअं अवां ॻाल्हि कई त सूबाई वज़ीर सिहत जेका आहे उहा एतराफ़ थी करे, एतराफ़ करण खां पोइ मतिलबु छा हाणे असां इहो सम्झूं त हू पंहिंजी ज़िम्मेवारी खां जेको आहे हाणे आजी थी वई, उन ते का बि ज़िम्मेवारी न आहे, छो त हुन चयो त भई असां खां ग़लती थी वई। सुभाणे मुराद अली शाह इन ई ॻाल्हि जो एतराफ़ करे त मूंखां ग़लती थी वई, मां मैनेज न करे सघियुमि, असां बरसाति खां पहिरियां जेको आहे उन्हनि खे तयारियूं करणियूं हुयूं, न कयूंसीं। पोइ सभु ईअं पंहिंजो एतराफ़ी बयानु ॾींदा, माफ़ी वठंदा, साइड ते थींदा वञनि, त पोइ हिन अवाम जो छा थींदो? छा इहो सॼो सिलसिलो हाणे ईअं ई हलंदो, बसि इन्हनि माफ़ियुनि ते इन्हनि खे छॾे ॾिजे ऐं बसि अवाम पंहिंजी मदद पाण त जेको कुझु करिणो आहे उहो पाण कंदी? जेका बि तबाही थी आहे उन जी ज़िम्मेवार ही हुकूमत आहे ऐं ही जेके जन खे इमदाद मिले थी अरबें रुपया ऐं उहा इमदाद जेका ही कोशिशि कनि था त कंहिं न कंहिं तरीक़े सां उहा पाण में विरहाए फॿाए खाई वञे, इहे सभु माण्हू उन जा ज़िम्मेवार आहिनि। ही जेका डिज़ास्टर आहे, ही डिज़ास्टर में जेकॾहिं फौरी तौर ते इमदाद ऐं ख़ासि तौर ते जेके मलेरिया, डेंगी ऐं हाणे कांगो वायरस जी निशानदेही कई वई आहे, जेकॾहिं उन ते मेडिकल जूं टीमूं न मोकिलियूं वयूं त मां हिकु दफ़ो वरी चवां थो त हीउ वॾो इंसानी अलमियो जनम वठंदो। डॉक्टर अज़रा पेचो जेका सिहत जी सूबाई वज़ीर आहे, उन चयो त 15,000 फीमेल ऐं मेल डॉक्टरनि जूं टीमूं आहिनि, उहे किथे नज़र अचनि थियूं? ही जेके बेयारो मददगार वेठा माण्हू आहिनि जिन खे अञा ताईं खेमा टेंट बि न मिली सघिया आहिनि, उते जेके ॿारड़ा मासूम जेके आहिनि, मां पहिरें चयो त मलेरिया, डेंगी, कांगो वायरस, चमड़े जी बीमारियुनि, डायरिया ऐं ॿियनि केतिरनि वबाई बीमारियुनि में वठिजी चुका आहिनि। अञा ताईं केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे फौत थी चुका आहिनि। हीअ हुकूमती जेके अंग अखर आहिनि इहे बिल्कुलु फेक, कूड़ा ऐं फ्रॉड वारा अंग अखर आहिनि। सिलेक्टेड एरियल व्यू खां हुकूमत खे बिल्कुलु पासो करणु खपे, सिर्फ़ पाणी ॾेखारे ऐं ॿियो जेको मंज़र आहे तबाही जो,
तव्हां उनजो एरियल व्यू कोन था वठो, उनजो तव्हां फोटो सेशन नथा कयो, छाकाणि त उते तव्हांजी नाअहली, तव्हांजी लापरवाही, तव्हांजी गफ़लत, तव्हांजी बैड गवर्नेंस, मिसमैनेजमेंट, बद इंतज़ामी नज़र अचे थी। तंहिं करे तव्हां सिलेक्टेड एरियल व्यू ते वधीक फोकस करे रहिया आहियो। मां सिंध जी सभिनी सुञाण धुरियुनि खे, जेकॾहिं के सुञाण जेके साञावंद मौजूदु आहिनि, सभिनी पार्टियुनि खे, अपोज़िशन खे, सिंध एक्शन कमेटी खे, सिविल सोसाइटी जी तंज़ीमुनि खे, जेके इमदादी कमनि में मसरूफ़ आहिनि, सभिनी खे मां अपील कंदुसि त हीउ जेको ॿियो इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे, उन में सिंध हुकूमत मथां प्रेशर दबाव वधायो वञे त उन्हनि लखे माण्हुनि खे कढी सुपर हाईवे ते जेका सुकल ज़मीन आहे उते फौरी तौर ते टेंट सिटी क़ाइमु कई वञे। इहा कंपेन हलाइणु खपे, इहो सिंध हुकूमत जे मथां प्रेशर विझणु खपे। सिंध हुकूमत मुसलसल लवाए रही आहे त कंहिं बि सूरत में कराची जे अंदरि सुपर हाईवे ते सुकल ज़मीन ते कंहिं बि सूरत में मुतासिरनि जे लाइ टेंट सिटी क़ाइमु न कई वञे। तव्हां वटि जेकॾहिं अफ़गानिस्तान मां को माण्हू अचे थो पियो, उतां को लॾ पलाण अचे थो, तव्हां चमन बॉर्डर ते जेका आहिनि पंहिंजूं गाॾियूं मोकिले खणी उन्हनि खे कैंपनि में न, उन्हनि खे पकनि घरनि में रहायो था ऐं पोइ वोटर लिस्टनि में उन्हनि जा नाला अची वञनि था, पोइ उहे नाज़िम ऐं एसि ताईं जो MP चूंडिजी वञनि था। ही तव्हांजा वोटर आहिनि, ही लखे माण्हू, लखे इंसान आहिनि, हिननि जा हिकिड़ा पंहिंजा राइट्स आहिनि। ही जेके हिननि जो माल मता मरी वियो, ही जेको हिननि जा मासूम ॿारड़ा हाणे मरण कंदी ते पहुची चुका आहिनि, हे तेज़ी सां बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। डॉक्टर अज़रा पेचो जेको पाण एतराफ़ करे चुकी आहे त मां ॿाहिरि फील्ड में निकिरी न सघी आहियां, उनखे इन शइ जो अंदाज़ो न आहे, छाकाणि हुकुमरान जो कंहिंजो ॿार हिन वक़्तु ख़ैमनि में मौजूदु न आहे, कंहिंजो बि फैमिली जो ॿार हिन वक़्तु लुणंदड़ जेको हीउ पाणी आहे उन ॿोॾ मुतासिर पाणी में फाथल न आहे। कंहिं बि हुकुमरान रूलिंग एलीट क्लास सां जेके वाॻियल माण्हू आहिनि, उन्हनि जो कंहिं बि फैमिली जो ॿार इंडस हाईवे, महराण ऐं नेशनल हाईवे क़ौमी शाहराह ते हज़ारे गाॾियुनि में फाथल कोन्हनि। उहे एरियल व्यू में इंजॉय करे रहिया आहिनि। हुननि जा ॿार हिते न आहिनि, हुननि जा ॿार दुबई, कतर, लंडन, अमेरिका, कैनेडा, स्विट्ज़रलैंड जे अंदरि जेके आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी इंजॉय करे रहिया आहिनि। हिननि ते तर्स कयो, हिननि ते क्यास कयो। मां वरी हिकु दफ़ो साञावंदनि खे चवंदुसि त हिकिड़ो भरपूर आवाज़ उथारियो त फौरी तौर ते हुकूमत खां इहा डिमांड कयो त फौरी तौर ते जेकॾहिं लखे ज़िंदगियूं बचाइणियूं आहिनि, ख़ासि तौर ते मां मासूम ॿारनि जी ॻाल्हि कंदुसि जेके डायरिया में वरितल आहिनि। डायरिया खां पोइ जॾहिं उन्हनि खे मलेरिया जेको आहे उहो उन्हनि ते हमिलो कंदो, कांगो वायरस हमलो कंदो, डेंगी उन ते हमलो कंदो, उन जूं चमड़े जूं बीमारियूं अॻु में ई वरितल आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते हिते कढी कराची जूं जेके समूरियूं इस्पतालूं आहिनि, हीउ सिहत खातो उते फौरी तौर ते टेंट सिटी में उते रिलीफ जो ऑपरेशन शुरू कयो वञे। हिन वक़्तु फौरी तौर ते इहो आहे त हिकिड़ो पाणी खे रस्तो ॾियो, ॿियो कराची जे अंदरि टेंट सिटी क़ाइमु कई वञे। महराज हबीब साहब, जीअं असां हिकिड़ी वीडियो ॾिठीसीं, मीर नादिर मक्सी ऐं वज़ीर आला ब्रीफिंग दौरान जेके आहिनि उहे हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ असांखे नज़र आयो हुते, त अवां छा था सम्झो त ही दादू डिस्ट्रिक्ट जेको हिन वक़्तु जंहिं सूरत हाल में आहे, इन में वज़ीर आला सिंध केतिरे हद ताईं जेको आहे ज़िम्मेदार आहे, ऐं हिन वक़्तु जेको कंबर शहदाद कोट जी सूरत हाल आहे या इन पासे जा जेके चूंडियल नुमाइंदा बि वज़ीर आला ते कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि, त छा वज़ीर आला आख़िर चाहे छा थो, मंछर खे कट सही नमूने सां छो नथो ॾिनो वञे त जीअं पाणी जेको पंहिंजो रस्तो वठी सिंधु में दाख़िल थिए, इहे तबाहियुनि जो ज़िम्मेवार बिलाख़िर वज़ीर आला सिंध ई आहे, त पोइ हू वज़ीर आला हुजण जो हक़ अदा कंदे सभिनी खे बचाए छो नथो ऐं पंहिंजो किरदारु सही नमूने छो अदा न पियो करे? अशफाक ॾिसो, जेका हिन वक़्तु असांखे सॼी सिंध में सूरत हाल नज़र अचे थी, ख़ासि तौर ते कंबर शहदाद कोट ऐं दादू ज़िले में, उते असां ॾिसूं पिया मुसलसिल बलोचिस्तान मां पाणी अचे पियो ऐं मंछर जी जेका लेवल आहे, डेड लेवल, उहा घटिजे न पई। हालांकि हिकु ॾींहुं अॻु में कट ॾिनो वियो, काल्ह 2 कट ॾिना विया, उन बावजूदि हिन वक़्तु ताईं बि जेका सूरत हाल आहे उहा बहितर नज़र नथी अचे। उहा सूरत हाल तॾहिं उते बहितर थींदी जॾहिं पाणीअ खे रस्तो ॾिनो वेंदो दरिया तरफ़ रस्तो न ॾियण जो जेको हिकु वॾो सबबु आहे उहो इहो ॿुधाए पियो वञे त कोटड़ी डाउन स्ट्रीम वटि हिन वक़्तु बि जेके वहकिरा आहिनि उहे 6 लख खां मथे आहिनि ऐं उते वहकिरा वधीक हुजण जे करे अगरि इहो पाणी दरिया में छॾियो वियो त उहो अॻिते हली ॿियनि शहरनि खे ॿोड़े सघे थो, जेके रस्ते में ॿिया शहर अचनि था। त इन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार बि सिंध हुकूमत ई आहे। उनजो हिकु वॾो सबबु इहो आहे, जंहिं वक़्तु दरिया जी लेवल घटि हुई ऐं मंछर में पाणी उन वक़्तु मौजूदु हो त उन वक़्तु मंछर खे ख़ाली छो न कयो वियो, उन वक़्तु
वक़्तु इहो रस्तो छो न कढियो वियो, उन वक़्तु खातिरी छो न कराई वई। हाणे सूरत हाल एतिरी ख़तरनाक थी चुकी आहे जो हिन वक़्तु जेको मुसलसल पाणी अचे पियो बलोचिस्तान मां, उहो को हिकु ॿियो शहर बि ॿोड़े सघे थो ऐं उन तरफ़ सूरत हाल वञे पई। ऐं हिन वक़्तु जेको असां ग्राउंड ते ॾिसूं पिया, जेको ॾाढो सो गाबो वारी पॉलिसी असांखे नज़र अचे पई। को अगरि उतां जो कामरो आहे या चूंडियल नुमाइंदो उतां जो ताक़त रखंदड़ आहे त उहो पंहिंजा शहर बचाइण जी कोशिशि करे पियो, पंहिंजा वोटर बचाइण जी कोशिशि करे पियो ऐं अॻु में डिसीशन न वठण सबबु बि हेॾो डिज़ास्टर ख़ासि तौर ते इन्हनि ॿिनि ज़िलनि में हिन वक़्तु असांखे नज़र अचे थो। उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो, मां ख़ैरपुर नाथन शाह जो ज़रूरु ज़िक्र कंदुसि। तव्हां अचानक सां ख़ैरपुर नाथन शाह में नोटिफिकेशन कढियो, हुन खां पोइ हज़ारे माण्हू फाथल हुआ, पंहिंजी मदद पाण तहत निकिता। राति साॻी ग़लती वरी वरजाई वई आहे। राति वरी असां हिकु ॿियो नोटिस ॾिठोसीं DC जामशोरे जो, जंहिंमें इहो चयो वियो त मंछर खे असां 2 कट ॾियूं था ऐं राति जो 8 वॻे इहो नोटिस कढियो वियो ऐं उते जेके केतिरा ई ॻोठ हुआ, केतिरियूं यूसियूं हुयूं, उहे ॿुॾण जो ख़तरो आहे ऐं ॿुॾियूं हिन वक़्तु उन्हनि यूसियुनि में पाणी दाख़िल थी चुका आहे। वरी साॻी ग़लती कई वई त जीअं मुराद अली शाह जो कमु सिर्फ़ु एतिराफ़ करणु, अॻु में जीअं तव्हां ज़िक्र कयो उहो न आहे, जीअं अज़रा पेचुओ जो कमु बि एतिराफ़ करणु न आहे, तीअं ई DC जो कमु सिर्फ़ु नोटिफिकेशन कढणु न आहे। त हीअ हुकूमत जेका हिन वक़्तु ताईं मसरूफ़ नज़र अचे पई, सिर्फ़ु अंग अखर गॾु करण में नज़र अचे पई, एतिराफ़ करण में असांखे नज़र अचे पई ऐं हिकु अहिड़ी तस्वीर पेश कई पई वञे ॼण हिननि जे हथ में का बि शइ नाहे त इन सां ई पंहिंजी नाइली नालाइकी लिकाइण जी कोशिशि कनि पिया। पर ईअं बिल्कुलु बि न आहे। सिंध जो अवाम हाणे सम्झे पियो ऐं सिंध जे अवाम खे इहा ख़बर आहे त उन्हनि जिन माण्हुनि हिननि खे वोट ॾेई असेंबलियुनि में पहुचायो आहे, जिन माण्हुनि जे वोट सां ही करप्शन कनि था, जिन माण्हुनि जे वोट सां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पंहिंजा ॿार पढ़ाइनि था, जिन माण्हुनि जे वोट सां हिननि जा ॿार दुनिया जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था, जिन माण्हुनि जे वोटनि सां हिननि वॾा वॾा महल अॾिया आहिनि, त उन्हनि माण्हुनि खे अहिड़ी सूरत हाल में दरबदर छॾियो वियो आहे। हिते मां हिकु ॿी शइ जो ज़िक्र कंदुसि। बार बार असां वटि इहो ज़िक्र थिए पियो त हीअ कुदरती आफ़त आहे, पर जिते बि कुदरती आफ़त ईंदी आहे उते ग़रीब अमीर जो फ़र्क़ु न ॾिठो वेंदो आहे। हीअ का बि कुदरती आफ़त न आहे, हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुकुमराननि जी नाइली आहे, जंहिंमें वधि में वधि नुक़सानु उनखे थिए पियो जेको माण्हू बेपोच आहे, जेको माण्हू ग़रीब आहे, जेको हिननि जो वोटर आहे। हिन वक़्तु ताईं कंहिं बि हिकु वॾेरे खे नुक़सानु न आहे पहुचो, कंहिं बि वॾेरे जो घर न आहे ॿुॾो, कंहिं बि वॾेरे जे ॿार ईअं बीमार न आहिनि थिया ऐं किथे बि असांखे इहा सूरत हाल नज़र नथी अचे। त हिन सॼी सूरत हाल जो जेका असांखे नज़र अचे पई, इन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे ऐं उन जी नाइली सबबु अॼु सिंध जो अवाम इहा सूरत हाल भोॻे। बिल्कुलु सही था चओ त जेको बि हिन वक़्तु सिंध में सूरत हाल आहे उन जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं सिंध जो जेको हुकूमत जो जेको अॻवान आहे वज़ीर आला सिंध आहे। छाकाणि त जंहिं टाइम मंछर खे सही टाइम ते कट ॾिनो वञे हा त इहा सूरत हाल पैदा न थिए हा, पर उन टाइम जेको सिंधू में जेका पाणी जी सतह हुई उहा बि घटि हुई ऐं मंछर वारो पाणी जेको आहे उहो आराम सां आसानी सां जेको आहे सिंधू दरिया में दाख़िल थी वञे हा। पर हिन वक़्तु सूरत हाल अहिड़ी आहे त सिंधू में पाणी जी सतह वधीक आहे, इन जे करे मंछर वारो पाणी जेको आहे उहो दाख़िल नथो थी सघे, जंहिं करे हिन वक़्तु केतिरियूं ई मुश्किलातूं जेके आहिनि उहे ॾिसणियूं थियूं पइजनि। सिंध हुकूमत खे केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे हिन वक़्तु ख़तरे हेठां आहिनि, पर हुकूमत जेका आहे ऐं वज़ीर आला सिंध पंहिंजो हल्को बचाइण जे लाइ तमामु घणी कोशिशि कई, पर उहा तमामु कोशिशूं जेके आहिनि उहे बि नाकाम रहियूं। अॼु जी स्पेशल ट्रांसमिशन में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।